अवाजा ख्वाब हाणे हिक हकीकत। सिंध जी सकाफत जे अमीन सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन बिल्डर्स एंड डेवलपर्स पेश कन था जदीद तर्ज ते तामीर थियल एक शानदार रेजिडेंशियल ऐं कमर्शियल प्रोजेक्ट डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। 6 कमरन जा कुशादा अपार्टमेंट्स जिते अव्हां के मिले सक्कर में पहिरियों भेरो लोड शेडिंग फ्री लाइफस्टाइल, खूबसूरत ड्राइंग ऐं डाइनिंग रूम, कुशादो लाउंज, ओपन अमेरिकन किचन, मॉडर्न अटैच बाथरूम, शानदार बेडरूम ऐं हवादार टेरिस। तमाम जदीद रहायशी सहूलतों अमाजी जिंदगी के बढ़ाइन खुशगवार। ग्रैंड एंट्रेंस, एयर कंडीशन लिफ्ट लॉबी, रूफटॉप गार्डन, बेसमेंट कार पार्किंग, स्टैंड बाय जनरेटर ऐं सीसीटीवी मॉनिटरिंग। सक्खर में पहिरियों भेरो बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर जिते मौजूद सभई मशहूर लोकल ऐं इंटरनेशनल ब्रांड्स अवां खे ॾियण हिक कंप्लीट शॉपिंग एक्सपीरियंस। सोलर पैनल्स, कुशादा शोरूम्स ऐं दुकान अव्हां के ॾियण मुनाफ़ा बख्श सरमायाकारी जो बेहतरीन मौक़ियो। डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क। फोन 071-562-0002, 071-562-0003, मोबाइल 0300-077-2287, 0333-997-1999।